हर रोज़ आफ़ताब धरती ते रहंदड़ माण्हुनि लाइ नयूं तमन्नाऊं खणी उफ़क़ ते उभरे थो ऐं हर रोज़ हीअ ममता वॾे हसरत सां उन उभरंदड़ आफ़ताब ॾे घूरे उहो सोचे थी त मन हिन सुबुह को हिन झोरियल जीव लाइ को सुख जो सन्हो आंदो हुजे ऐं उन आस में हिन मज़लूम माउ खे 9 वरिय गुज़री विया पर हिन जीजल जे आसन में आयल शामे ग़रीबान जी पुॼाणी न थी। वक्त खां अॻु दूर थियल हिन झुरियल जीजल मथां धरतीअ जे दोज़खी माण्हुनि 23 मार्च साल 2007 जुमे वारे ॾींहुं 7 वरियनि जी मासूम फज़ीला सरकी खे अगवा करे क़यामत सुगरा बर्पा कई जेका 9 साल गुज़रण बावजूद बि हिन मायड़ी मथां जारी वसारी आहे। फज़ीला खे 9 साल थी विया आहिनि असां रोडनि रस्तनि ते वेठा आहियूं क़ुरान जे जातो हूंदो त जुदाई जे उन 9 सालनि जे 108 महीननि जे 3285 ॾींहनि में हिक जीजल पंहिंजे जिगर जे टुकड़े लाइ केतिरो तड़पी हूंदी, केतिरो जली हूंदी, केतिरो पजरी हूंदी ऐं केतिरो महसूस करण नामुमकिन ई सही पर उन दर्द जो अंदाज़ो वक्त खां अॻे मथे जा वार छा कंदड़ मथे ते पाक किताब खणी पंहिंजी राणी धीअ फज़ीला सरकी जी बाज़ियाबी लाइ बाकारींदड़ हिन बदनसी माउ जी हालत मां ज़रूर लॻाए सघे थी त अॼु बि हुन लाइ 2007 वारी 23 मार्च आहे जंहिं ॾींहुं हिन जीजल जी झोली लुटी हुई उन धरती जे दोज़खियुनि जंहिंखे 9 ॿारूं 9 सरव ऐं कुल मिलाए 9 साल गुज़री विया पर हिन बेवस माउ जी फज़ीला न मोटी ऐं हीअ उन ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं फज़ीला लाइ रोंदी आई रोंदी रहे थी एसी ताईं जो संदसि सूर नासूर बणिजी वियो आहे। दर्द जो दरमान ॻोल्हींदे हू पाण दर्द बणिजी वई आहे ऐं टुटल आह बणिजी आख़िरकार ठुल जी प्रेस क्लब जे पासे में पाक किताब मथे ते खणी वेठल आहे ऐं सच ॾींहुं लतीफ़ लतीफ़ चवंदड़नि खे चए पई त ॾिठे ॾींहं थियाम केतिरो न आसान आहे त फज़ीला सरकी खे अगवा थिए 9 वरिय गुज़री विया पर कंहिं बि उहो ॼाणण जी कोशिश न कई त उहे 9 साल उन जीजल कीअं घारिया कीअं उन दीवाननि वांगे शहरनि कोर्टुनि बंगलनि ऐं प्रेस क्लबनि जा रस्ता लताड़िया कीअं उन पंहिंजे जिगर जे टुकड़े जी बाज़ियाबी लाइ पंहिंजी पोती लाहे पीरनि मीरनि तोड़े वस वारनि जे अॻियां कीअं कीअं न इलाज़ियो ऐं लीलायो तोड़े जो हिन मिठी मायड़ी पंहिंजे गुणनि जहिड़ी परी दी फज़ीला लाइ जबल पिण जाॻिया केरु सम्झे भला कंहिंखे एतिरो अहसास आहे आख़िरकार किनखे सखर सेई ॾींहुं मुंहिंजे घरिया बंद में वसायम वॾो फुड़ा मथे माड़ियुनि में मींहं मुंहिंजो नींहुं उजारे जिन अछो फज़ीला सरकी कीअं अगवा थी कंहिं कई ऐं हाणे किथे आहे उहो राज़ भली आम माण्हुनि लाइ राज़ी हुजे पर ज़रियनि मुताबिक़ उन राज़ खे रियासत जा रिंद परूड़े चुका आहिनि ऐं खेनि ख़बर आहे त हिन झुरियल जीव जो विछड़ी वियल उहो जिगर जो टुकड़ो किथे आहे कहिड़े हाल में आहे ऐं कंहिं वटि आहे। फज़ीला सरकी जी अमड़ ऐं पोड़े पीर जो दर्द जो बार ई अञा सिंध धरती जे सीने न सयो हो त मथां हिकु ॿी अमड़ जी झोली लुटी वई ऐं फज़ीला सरकी जे अगवा थियण जे वाक़े बाद ठीक 3 सालनि खां पोइ नौशर फिरोज़ मां इमरान जोखियो जे गुम थियण जूं ख़बरूं मीडिया जी ज़ीनत बणियूं ऐं हिकु ॿी अमड़ पंहिंजे कानपे वारे सहारे जी गुमशुदगी बाबति बाकारण लॻी जंहिंखे कंहिं ॿिए न पर पघारदारनि राति जे टाइम रक्षा मां लाहे गुम कयो हो जंहिंजी बि 6 साल गुज़रण बावजूद अॼु ॾींहं ताईं ख़बर न पइजी सघी आहे ऐं उन जी अमड़ बि अॼु ॾींहं ताईं पंहिंजूं दीदूं दगनि में विझी पाक किताब लोॾींदे इमरान जे अचण जा दग ॾिसंदी रहे थी त कॾहिं ईंदो हुन जे अखियुनि जो तारो हुन जो राणो हुन जो प्यारो हुन जो प्यारो पंहिंजे पुट जो यादि मना वक़्तु मूंखे पंहिंजे पुट जो यादि कहिड़ी महिल ते पंहिंजे पुट जी यादि लही वई आहे इमरान जंहिंखे कंहिं ॿिए न पर पघारदारनि खंबे गुम कयो इमरान जंहिं लाइ चयो पियो वञे त हुन जी जीजल माउ हुन जे ॼमण लाइ पीरनि जा दर झागे
कई कशाला कढिया ऐं वॾे नाज़ सां हुन जी पालना कई। पर कहिड़ी ख़बर बेदर्द दुनिया वारनि खे त इमरान जी अमर जेतिरा कशाला हुन जे ॼमण लाइ कया हुआ ऐं काटिया हुआ, अॼु हू उन खां वधीक कशाला हुन जी बाज़ियाबी लाइ काटे चुकी आहे। पर इमरान जो अॼु ॾींहुं ताईं को न अतो न ॾस न पतो आहे। पर अफ़सोस त 6 वरह गुज़रण बावजूद बि हिन अमर खे पंहिंजो बचिड़ो बाज़ियाब थी न मिली सघियो आहे, जंहिं लाइ हुन पीरनि ते बासूं बासूं हुयूं। इंसाफ कना एतिरो वक़्तु मुंहिंजे बचे खे लॻंदा, पर उन्हनि मूंसां कूड़ा वाइदा करे त तोखे पंहिंजो बचो बाज़ियाब कराए ॾींदासीं। शुरू में मूंसां वाइदा करे ऐं पंहिंजो जाने छॾाए हितां हलियो वियो। हुन खां पोइ त 2-3 चकर वरी मोटी उहा ई सीटूं संभाले नौशहर दिल्ली में वेठा आहिनि ऐं उहे रिश्वतूं खाइनि बि था। पर कंहिं बेवा मां सां उन्हनि खे इंसाफ करण जो को रग ई न आहे। उन्हनि जे मथे ते आखिर तरह जेका जूई कान थी चिड़े, उहे रुगो पंहिंजी सीटूं संभालण ऐं पंहिंजा बचा संभालण में पुरान उन्हनि खे कंहिंजो बि माना फज़ीला इमरान जो किस्सो अञा ख़त्म ई न थियो हो त 4 महीना अॻु वरी नौंदेरो मां अगवा थी वियल मासूम नींगर साहिल कोरेजो जे अमर जूं रड़ियूं धरतीअ जो सीनो चीरण लॻियूं ऐं ॾिसंदे मासूम नींगर साहिल कोरेजो खे 4 महीना गुज़री विया ऐं हुन जी वापसी न थी। फज़ीला इमरान जी अमर जियां साहिल जी बि जीजल पाक किताब खयों पागलन वांगे साहिल साहिल पुकारींदी रहे थी ऐं पुकारे पई, मुझे बचड़े जी मदद के मिलावल साहब पर आलपुर साहब आतपली सरदारी मुझे जी मदद क्यों अली मां हुकूमत की हकीकती क्या आगे के जात मानू आयो असानी तेरे मुंह पे पीछे खटायो मुझे साहिल की वठी आने दियो तहां मुझी मदद कयो। शायद साहिल जी अमर खे बि उहो वहम बकोड़े वियो आहे त 9 साल अॻु अगवा थींदड़ फज़ीला सरकी ऐं 6 साल अॻु अगवा थींदड़ इमरान जोखियो जीअं किथे साहिल बि सालनि जो सुवाल न बणिजी पवे। पर जसा नौंदेरो जे रहवासियुनि खे जिन वक़्त सर जीजल जे घाव खे महसूस कंदे साहिल जे बाज़ियाबीअ जी धूनी दुखाई आहे ऐं वचन कयो आहे त उहा धूनी साहिल जी बाज़ियाबी ताईं दुखियल रहंदी। चयो वियो आहे त गैरतमंद क़ौमूं पंहिंजे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त पाण कंदियूं आहिनि। पर 9 साल अॻु फज़ीला सरकी जो अगवा थियण ऐं अकेले सिर्फ़ उन जी जीजल माउ जो हींअर ताईं तड़पण हिन क़ौम जी उन गैरत जी चिटीअ रीत निशानदी करे थो। फज़ीला सरकी जो 9 सालनि जो कैद ऐं उन जी अमर जो दर दर तड़पण ऐं फतकण, अकेले मोबी पुट इमरान जोखियो जो 6 सालनि वारो विछोड़ो ऐं हुन जे जीजल जो तड़पण, तोड़े नौंदेरो जे साहिल कोरेजी जी अमर जो रोअण तारीख़ जो उहो भूंडो आहे। पर आख़िर में उहो सवाल ज़रूर उभरे थो त अव्हां जे जोड़ियल कानून में रियासत जे रहंदड़ हर शख़्स जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त जी ज़मानत ॾिनी वई आहे। अफ़सोस जेका अव्हां ॼण में मुकमिल तौर नाकाम विया आहियो। अव्हां ते भली फज़ीला जे अमर जे आउन जो असर न थींदो हुजे, भली अव्हां इमरान जोखियो जी माउ जे मातम खे तमाशो समझंदा हुजो, ऐं हा भली अव्हां साहिल कोरेजो जे जीजल खे ड्रामो समझंदा हुजो, पर हीअ धरती गवाह रहंदी ऐं धरतीअ सां टकराईंदड़ हिननि माइरनि जूं आहूं फ़क़ति एतिरो ई चवनि थियूं त